सही, पर जेको सैलरी क्लास खे रिलीफ ॾियण जे लाइ ॻाल्हि कई वई आहे त उन्हनि खां केतिरो टैक्स वसूल कयो वेंदो, जंहिंजी जेतिरी पघार आहे उन बाबति तव्हांजो छा एनालिसिस आहे त इहो रिलीफ इनफ आहे? जी ॾिसो, पघारनि में मां सम्झां थो हिकिड़ो मुनासिब रिलीफ ॾिनो वियो आहे। इहो तमामु घणो सुठो न आहे, तमामु ख़राबु न आहे। पहिरीं 6% जो अनाउंस कयो वियो आहे बजट स्पीच में, पर ॿुधो आहे प्राइम मिनिस्टर चयो आहे त 10% रिलीफ ॾियो। जी, तंहिंजे करे जेकर 10% मिले थो त हिकिड़ो मुनासिब रिलीफ मिली वेंदो। मूं हिकिड़ो वर्किंग कई पई थोरी देरि पहिरीं, जंहिं सरकारी मुलाज़िम जी पघार 1 लख आहे, 1 लख रुपया, 1,05,000 रुपए जे लॻभॻि आहे, उनखे 3 हंधनि तां रिलीफ मिलियो आहे। हिकिड़ो 10% इज़ाफ़ो पाण प्राइम मिनिस्टर जी ॻाल्हि खे रखूं था, ॿियो 3% डिस्पैरिटी अलाउंस हुनखे मिलंदो, डिस्पैरिटी अलाउंस मिले पियो, ऐं 3rd नंबर जेको आहे उनखे कुझु टैक्स जे स्लैब में घटाई थींदी त 3,000 रुपए जो उतां मिलंदो। त मुंहिंजी नज़र में को लॻभॻि इन लख रुपया जेको मुलाज़िम खणे थो, 1,05,000 रुपया, उनजी पघार में को 20,000 22,000 रुपए ताईं इज़ाफ़ो थींदो। तंहिंजो मक़सदु आहे उनखे 20% 22% जो इज़ाफ़ो मिलंदो। त इन हिसाब सां इहो सुठो इज़ाफ़ो आहे हिकिड़े मुलाज़िम जी पघार में मजमूई तौर ते। सही, पर हाणे ॾिठो वञे थो त मुख़्तलिफ़ स्लैब्स जो आहे, छा फ़ाइदो थियो। हाणे तव्हां हिकिड़ो ॿियो सवाल पुछो जी, त हुकूमत सरकारी मुलाज़िम पघार में जेको टैक्स कटौती करे थी, उहो हिन साल 600 अरब रुपया कंदी टैक्स साल जारी मारी साल में। अच्छा, ईंदड़ साल इहो घटि थी वेंदो, इहो 550 अरब रुपए जो। त वफ़ाक़ी हुकूमत खे 50 अरब रुपए जो नुक़सान ईंदड़ साल थींदो। पर उहो ॿिए कंहिं पासे खां प्रूव करे पई। अढाई रुपए पेट्रोल ते वधाए छॾिया आहिनि, मोबाइल लेवी वधाए छॾी आहे, सेल्स टैक्स में चेंजिस कयूं आहिनि, इनकम टैक्स में कुझु ॿियूं बहितरियूं आंदियूं आहिनि। तंहिंजे करे फेडरल गवर्नमेंट इहे जेके 2,000 अरब रुपया ऐं इंट्रस्ट पेमेंट में जेका 1,500 अरब जो रिलीफ मिलियो आहे, 3,500 अरब रुपए जो रिलीफ जेको आहे उहो मुलाज़िमनि खे कंहिं न कंहिं तरीक़े सां ॾियण जी कोशिशि ज़रूरु कई वई आहे। पर मां नथो सम्झां त बाक़ी ॿियनि मदनि में को माण्हुनि खे फ़ाइदो थींदो, को महांगाई में घटिताई ईंदी, को बिजली जे बिल में घटिताई ईंदी, उन पासे का अहिड़ी ख़ासि तवजो मूंखे रुगो जेको पघारदार तबिको आहे प्राइवेट सेक्टर जो या सरकार जो, उन्हनि खे थोरो घणो रिलीफ बिल्कुलु मौजूदु आहे। सही।